मुंहिंजा भाइरो ॻाल्हाइण खपे तमामु घणो आहे। स्पेशली जेका ही मीटिंग आहे हिते इन लाइ रखी वई आहे त असां डिस्ट्रिक्ट बि मतिलबु असां पंहिंजी नई हिकिड़ी आणियूं ऐं प्लस जेको आहे जेका मूवमेंट स्ट्रीट जेका शुरू थी आहे उनजे लाइ बि पाण डिस्कस कयूं। तो डॉक्टर साहब तव्हांखे तमामु घणो ब्रीफ कयो। वधीक मां हिन में इहो चवंदुसि की सॼी ॼणु खपे त सूबे जा जेके रस्ता आहिनि उहे असां बंदि करायूं ऐं हिन में देरि बि न थियणु खपे। हिन में देरि बि न थियणु खपे ऐं असां सभु तयारु आहियूं। हिन वक़्तु लावो पची चुको आहे। इंशाअल्लाह ताला अलाह सां सुरखू सभु थींदासीं। हे असां सभिनी जी महिनत ऐं जुस्तजू जेका रंग लाईंदी हिकिड़े ॾींहुं। इंशाअल्लाह ताला इमरान ख़ान साॻियो ई बि हुयो, सुभाणे ई प्राइम मिनिस्टर आहे इंशाअल्लाह ताला। तो ही वाहिद हिकिड़ी हिन मुल्क जी बचाव जी ऐं अवाम जी ख़ुशहाली जेकी किरण आहे उहो इमरान ख़ान आहे। पार्टी के न जला कुछ काम एतरी रश थी हुई जो ता दमजी हुई जो दौर हो गया मां हिते अचां जनरल हवा बीठा आयो ता खान साहब जा एसिट आयो ऐं इहा ॻाल्हि यकीनी तौर सां तमामु तो ये बड़ी शयूं आहिनि तहरीक तव्हां जारी कयो।